वफ़ाक़ी सरकार इलेक्ट्रिक मोटरसाइकिलूं, रिक्शा ऐं लोडर जी ख़रीदारी लाइ व्याज खां पाक कर्ज़ स्कीम मुतारिफ़ कराए छॾी आहे। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान तरफ़ां जारी कयल सर्कुलर मूजिबि इन स्कीम जो नालो कास्ट शेयरिंग स्कीम इलेक्ट्रिक मोटरसाइकिल ऐं रिक्शा लोडर रखियो वियो आहे। इन स्कीम जे तहत सार्फ़िन खे बिना व्याज जे कर्ज़ ॾिना वेंदा, जॾहिं त मुकमल मार्कअप हुकूमत अदा कंदी। स्कीम जो मक़सदु ऑटो सेक्टर में तवानाई जी बचत ऐं माहौल दोस्त टेक्नोलॉजी खे हथी ॾियणु आहे। मंसूबे जे तहत माली साल 2025-26 जे दौरान अटकल 1.16.000 इलेक्ट्रिक मोटरसाइकिलूं ऐं 3.170 इलेक्ट्रिक रिक्शा ऐं लोडर ख़रीदारनि लाइ कर्ज़ ॾियण जो हदफ़ मुक़ररु कयो आहे। अहिड़ियूं इलेक्ट्रिक मोटरसाइकिलूं घटि में घटि 25% औरतुनि जे लाइ रखियूं वेंदियूं। 10% मोटरसाइकिलूं अहिड़े माण्हुनि खे ॾिनियूं वेंदियूं जेके कारोबारी मक़सदु जीअं कोरियर या डिलीवरी सर्विसिस जे लाइ इस्तेमालु कंदा। अहिड़ी तरह 30% ताईं इलेक्ट्रिक रिक्शा या लोडर फ्लेट ऑपरेटर जे लाइ रखिया वेंदा। पहिरें मरहले में 40.000 इलेक्ट्रिक मोटरसाइकिलूं ऐं 1.000 रिक्शा लोडर फाइनेंस कया वेंदा। बाक़ी रहिजी वियल 6.000 मोटरसाइकिलूं ऐं 2.170 रिक्शा लोडर ॿिए मरहले में फ़राहम कयूं वेंदियूं। मोटरसाइकिलनि जे कर्ज़ जो वधि खां वधि मुदो 2 साल रखियो वियो आहे, जॾहिं त रिक्शा लोडर जे लाइ इहो मुदो 3 साल रखियो वियो आहे। कर्ज़दार खे माहवार किस्त मां सिर्फ़ असुल रक़म ऐं इंश्योरेंस फीस अदा करणी पवंदी। समूरनि पाकिस्तानी शहरनि इन स्कीम जा अहल हूंदा।